रांझन रांझन बी ते काॾे थो वञी? नाज़ा वञा थो बकरियुनि जे लाइ टारियूं लाइण। माल बुख ते वेठो। किथां लाहींदे टारी? ॿुधाए मूंखे, ॿुधाए। नाज़ा मुजेरी जे बबुरनि खे वञी ॾियां थो ॾारो। जेकॾहिं न ख़बर पवंदसि त ॾंद खड़काई। मुजेरी चवंदो त इहे मां पंहिंजी बकरियुनि जे लाइ रख कयूं वेठो हुअसि। इहे समूरा सुर मूंखे मुजेरी जा ॿुधणा पवंदा। पर तूं ई ॿुधाए नाज़ा, मां इन ॻाल्हियुनि जे करे पंहिंजे माल खे त बुख ते कोन मारींदुसि न। मुंहिंजो माल बि बुख ते बीठो अथई रांझन। पोइ मां छा कयां? तूं छा थी सम्झी त तुंहिंजे माल जे लाइ बि मां टारियूं लाइ अचां? ईअं न, अची तुंहिंजे माल जे अॻियां उछलायां। तूं ईअं थी चई न? तूं न लाहींदे त ॿियो केरु लाहींदो? ॿुधाए मूंखे। मुंहिंजो को बि आसरो न कर। वञ ॿेली, पंहिंजे माल जो वञी पाण कर। मूं को तुंहिंजे माल जो ठीको खयो आहे? सदाईं मुंहिंजे अॻियां भॻी बीठी आहे त मुंहिंजो माल बुख थो मरे। बस हाणे बस, इहो पंहिंजो चप न लाड़। सदाईं मुंहिंजे अॻियां इहो पंहिंजो चप लाड़ियूं बीठी आई। इहो ॿारनि जी आहे, मूंखे रोई न ॾेखारींदी कर। कयां थो तुंहिंजे माल जो बिलो, बस कर। तो छा सम्झो त मां सची मुची में रोई ॾींदसि? मां त ईअं कूड़ में रोवां पई। हाणे जे चयो अथई त माल लाइ टारी त लाहिणी पवंदी। तूं मूंखे बेवकूफ़ बणायो? तूं आहीं बेवकूफ़? मां तोखे छा बेवकूफ़ बणाईंदसि? हे त मां तोखे ॾिसां थो। रांझन काॾे पियो वञे? यार मिठू, मां त वञा थो पंहिंजी बकरियुनि जे लाइ टारियूं लाइण। जल्दी टारी लाए अचो त अॻिते दुबे कुआं लाइ मदद कराए। हा रांझन, अॼु सॼो ॻोठ गोश्त जी ख़ुशबूअ ते हूंदई। रांझन, सॼे ॻोठ खे त ईद ते गोश्त नसीब थींदो आहे। अॼु त सभई गॾु खाईंदासीं। ठीकु आहे, ठीकु आहे। मां जल्दी बकरियुनि जे लाइ टारियूं लाए पोइ जल्दी मोटां थो उतां करे। जल्दी टारी लाए अचिजांइ, मतिलबु गोश्त नसीब में न थिए। तूं फिक्र न कर जुमा, मुआरो अबो अॻ में ई उतां ते वेठल आहे। पाण ई असांजे लाइ गोश्त खणी ईंदो। ओ वञी छो वणकार अला ओ तू न गोली तड़े वो ओ लिको नाहे लतीफ चए अला बारो जलबे पार वो ओ ती सती बद संदरो अला पिरत पुनोसी पार ओ नाए नेण निहार अला तू में देरो दोस्त जो वो जी लतीफ ओ अल्लाह 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 अल्लाह। अस्सलाम वालेकुम या अली मदद फ़कीर बाबा। वालेकुम अस्सलाम मौला अली पाक सरदार मदद बाबा। बाबा मां वेहां? बिस्मिल्लाह, वे वे। बाबा साईं, मां सॼे काछे में तोखे ॻोल्हियो आहे। किथे किथे न ॻोल्हियो आहे उहा मूंखे ख़बर हूंदी। अलाह जी महिरबानी आहे, तव्हां मूंखे हथ अची वियव। अलाह जा करम, मां तव्हांजे लाइ ही वंडड़ो खणी आयो आहियां। बिस 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 बिस। मालिक साईं, तुंहिंजा लखी किरोड़े एहसान हिन बयाबान में बि रिज़िक थो अता करी। बेशक तूं वॾो करीम लजपाल आहीं। तूं मूंखे नथो सुञाणे सघी कंहिंखे मुंहिंजा रब। तुंहिंजा अणगणिया एहसान मुंहिंजा आदि पाक।
तुंहिंजा अणगणिया अहसान। सुमर बाबा, बेशक जेकॾहिं बंदो शुकुर थो करे न त रब हुनखे पंहिंजे नेमतुनि सां नवाज़े थो बाबा। अॼु ॾिस किथां बि वंड न मिलियो, पोइ बि मूं शुकुर करे कणिक जा दाणा कुंडीअ में विझां पियो बाबा। पर मालिक साईं मुंहिंजे लाइ खोड़ जो बंदोबस्तु कयो जेको मुंहिंजे ख़्याल ख्वाब में ई कोन हुयो। मालिक चवे थो त बंदा तूं शुकुर कंदो रह, मां तोखे उतां ॾींदुसि जिथां तुंहिंजो ख़्याल ख्वाब ई कोन हूंदो। बिल्कुलु फ़क़ीर साईं, तव्हां सचा आहियो, पर असां नाशुकुर आहियूं। जेकॾहिं असां शुकुर करे खाऊं न त रब जी खज़ाने में का बि खोट कोन्हे का। सुमर बाबा, पर इंसानु ॾींहों ॾींहुं लालच ऐं हवस जे पोयां डोड़ंदो थो वञे। इंसानु मौत खे विसारे वेठो आहे बाबा। तॾहिं त हीअ ज़िंदगी तमामु आर्ज़ी ज़िंदगी आहे। पोइ बि असां हिन आर्ज़ी ज़िंदगीअ में हेतिरी सारी मिल्कियत मेड़ण जे कॾ लॻा पिया आहियूं सुमर बाबा। रब जी ज़ात खे विसारे असां लालच जे पोयां लॻी विया आहियूं। इहो बि बाबा कोन था सोचूं त मौत खां पोइ असांजो छा थींदो। सच था चओ फ़क़ीर, असांजा अमाल ई आज़ाब बणिजी वेंदा। अम्मा ही जेके राति पाटोड़ा खणी विया हुआसीं उहे और अबा माई ढकणीअ जा घणा पाटोड़ा खणी आया आहियो? काकी बाई 2 खणी आया हुआसीं ऐं मां पाण गॾिजी वियोमांसि। हाणे तूं हीअं कर, इहे 2 पाटोड़ा खणी वञी माई ढकणी खे ॾेई अच, न त इहा माई ढकणी जेका आहे न 2 पाटोड़नि जे करे वॾो तूफ़ान खड़ो कंदी। अम्मा तव्हांखे ख़बर आहे त काकी ढकणी लुड़कंदी आहे, थांवनि ते क्रोध कंदी आहे, त पोइ हुन जा थांव खणी छो था अचो मां? ऐं अबा जे न खणी ईंदासीं त अञा वधि किरोध कंदी, चवंदी त मूंखे त असली वेड़े मां कढी छॾियो अथनि, ऐं चवंदी त मूंखे त असली लेखिन ई कोन था, भाइरनि सां गॾु भाइर ई कोन था कनि, ॼण मां को जबल पार ॾाई हुजां। मां ॾेई थो चां न काकी। रख बा रख। ॾेई अचां न काकी। अबा जे ॾेई ईंदेसि चवंदी मुंहिंजा पाटोड़ा मटाए छॾिया अथव, वञ वठी अचीसि पाण जी चूंडे खणे। अम्मा मां भला तेसी ताईं काकी बेबुलारनि खे पाटोड़ा ॾेई अचां। जेसि ताईं माई ढकणी पंहिंजा पाटोड़ा चूंडे नथी खणे न तेसि ताईं केने बि पाटोड़े मोकिलण जी ज़रूरत कोन्हे। बदाड़ा तूं वञी ढकणीअ खे वठी अच ऐं चईसि त पंहिंजा पाटोड़ा चूंडे खणे, पोइ ॿिया पाटोड़ा वरी ॿियनि खे विराए ॾिजो। जी मुजेरी, ही वठ लोला। वञ हाणे वञ। इहा माई ढकणी लुड़ त हणंदी, पर ॻाल्हि ॿुध, हिन चकर हुनखे लुड़ मां बि न हणण ॾींदीमांइ। हा भले खणी कहिड़ो बि बहानो ॻोल्हे, पर इहा ख़बर आहे त बख़्श कोन कंदी। वरी बि मूंखे इहो ई ख़ौफ़ आहे त इहा जेका ढकणी आहे न इहा बख़्श कॾहिं कोन कंदी। शुकुर थियो पेट भरे खाधो त मिलियो न, न त बूटी ज़रिए ला सिकंदा पिया वतो। अबे ओ ताकते हिकिड़ी हड्डी बि कोन छॾियूं, सभु खाई विया। जहिड़ो माण्हू या बचा न हुजनि, हैबात जे पुट हुजनि साईं। हा हॾियूं खाई वियो हूंदो, मामा ॼण तो घटि कयो हूंदो। मां कहिड़ियूं थी ॻाल्हियूं, असां तो घटि कोन कई थी, घटि वॾी ॻाल्हि था कयूं। हाओ बा हाओ, असां बि ज़रो खाधो आहे, थोरो वरी बरकाए सुकण खां रखियो आहे, सुभाणे तव्हांखे पचाए ॾींदासीं। काकी ओ काकी, मां अची वियो माई। हा मां सदको ने लछण वारा गूंगा अदा वसाया, ए चूज़ो त हिनखे पकड़े ॾियोसि त मुंहिंजी जान छॾे। न काकी, मां चूज़े लाइ थोरा ई आयो आहियां, मां त तुंहिंजा पाटोड़ा खणी वियोसि। किथे आहिनि पाटोड़ा? छो न खणी आयो आहे? तूं खणी जो वियो आहे? अधी वधाई, मां त पाटोड़ा खयो पियो अचां, पर काकी बाई आहे न, उन पाटोड़ा रखी छॾिया ऐं चयईं त हर का माई अचे पंहिंजा पंहिंजा पाटोड़ा ॻोल्हे खणी वञे, न त इहा ढकणी हरू भरू झेड़ो कंदी। छा चई? ढकणी अजायो थी पाटोड़नि जे लाइ झेड़ो कंदी? न काकी न, मुंहिंजो इहो मक़सदु न हुयो। ख़बर आहे मूंखे तुंहिंजे बि मक़सद जी,
इन बाईअ जे अंदर जी बि ख़बर आहे मूंखे हूअ छा थी सम्झे जंहिंजा माल करे बि ढकिया आहिनि त ढकणी छो न ढके बाक़ी इहा बाई अंदर जी केतिरी कारी आहे न उहा मूंखे बि ख़बर आहे भले हाणे वरी इहा पंहिंजो पाण खे सभिनी खे आलो वॾो ईमानदार साबित कंदी सभिनी खे ॿुधाईंदी त इहा ढकणी आई पाटोड़नि जे करे असां सां जहिड़ो करे वई ऐं चवंदी त इहा ढकणी पाण आई नवां नवां पाटोड़ा चूंडे खणी वई मां एॾी वयल आहियां जंहिंजा रब ऐब ढके पोइ हुनजा ढकणी छो ढके अम्मा थी सघे थो त काकी बाई जो को ॿियो मक़सदु हुजे हुनजो मक़सदु छा आहे मां चङी तरह सम्झां थी तूं अञा ॿार ई मां ॿार काकी पोइ मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे भला? पाटोड़ा बि तूं खणी वेहे न खणी बि त तूं पहुचा त टंटे साणी मगज़ न फाड़े विझे मां न पाटोड़नि जे लाइ वरी वतंदसि चपो त कंदी वञी ॻोल्हे ॻोल्हे समूरा मुंहिंजा पाटोड़ा ॻोल्हे खणी अच वञ मां कान वेंदी सां मता मूं ढकणीअ खे सभु को बेकार सम्झे चङो थियो अधी जो न छोरे खे छंड पटे अदा इन छोरे जो को ॾोह ई नाहे सॼो कमु इहो पाईअ जो आहे जॾहिं मालिक सभिनी जा ऐब ढके थो त ढकणी छो न ढके ॾे टप्पा अञा तुंहिंजा टप्पा पूरा नथा थियनि हा बाक़ी ॾींहं घणा बचा न ॿ ॾींहं अथई ॿ ॾींहं ऐं चवी थी मुंहिंजे सां ॻाल्हाए साईं चवीसि त हाणे असीं ॿिए कंहिं ॻोठ में वञूं या हिते बसि मरण लाइ वेठा हूंदासीं ख़ैर त कर छो मरंदासीं अलाह ख़ैर कंदो हो बाबा माणे खे सॼो ॾींहुं ग पी जेकॾहिं पंहिंजे मथ में हुजेसि त सॼी कावड़ मुंहिंजे मथां लाहे हिनखे त ॻाल्हाइण ई नथो अचेसि न सम्झे नथो मुंहिंजी ॻाल्हि मूंखे ख़बर आहे तुंहिंजे वस में का ॻाल्हि कान्हे पर एतिरो त वस में अथई न जो मुंहिंजे सां वञी ॻाल्हाई उनखां पुछ त हाणे असीं कयूं त कयूं छा केॾांहुं वञूं पोइ गॾिजी वेही मसइले जो हल ॻोल्हींदासीं अबा अम्मा सही थी चए हाणे त पट ते को घाह ई न आहे रहियो बकरियुनि खे मां टारियूं थो खारायां वण बि सुकी विया आहिनि अबा मां सही थी चवई हाय तव्हांखे त रुगो ॻाल्हियूं करियूं आहिनि माल सुकी पाठो थी वियो आहे हाणे अञा बि जेकॾहिं महीनो बि असां इहे सलाहूं कंदा रहियासीं न ॾिसजा माल सफ़ा सुकी पाठो थी वेंदो ऐं इहो अधु मुड़ी में बि कोन वेंदो बाक़ी हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे जेको खपे बि सो कयो मां उन बारे में मुजेरी सां ॻाल्हाए छॾियो आहे ऐं मुजेरी चयो त वस जो आसरो आहे पर 2 महीना इंतज़ारु कयो बसि सूमर सौदाई हड़े 2 महीना इंतज़ार बि कयूं ऐं जेकॾहिं वस बि न थिए त पोइ छा कयूं जेकॾहिं असां हितां निकिरी हलूं ऐं वस थी पवे त वेड़े वारा चवंदा तव्हां असांखे दरबदर कयो बाबा ईअं नाहे अबा वेड़ो असांजे चवण ते त कोन निकिरंदो न पहिरियों मेड़ाको थींदो पोइ मसाले जो हल कढिबो ठीकु आहे पुट अॼु मां मुजेरी सां ॻाल्हायां थो मेड़ाको कोठायूं था जेकी सलाह बीठी माफ़ी ॿियो दर ताड़े छा थी ॾिसे अम्मा पोइ आधा के न ॾिस अम्मा हिननि भागे खे कपिड़नि खाइण खां सवाइ ॿियो को कमु आहे अम्मा शाबस हुजे रांझण खे जेको काल खां वठी बकरियुनि जे लाइ टारी ॾेई थो वञे अदा सॼो ॾींहुं थो वते रुलंदो अदा खे चओ न हाणे ई माल काए वञे मूंखे टंगुनि में सूर थींदो आहे मां कोन वेंदसि हा तोखूं टंगू कोन थी लॻनि बाक़ी मुंहिंजूं टंगू लो जूं न तुंहिंजूं टंगूं त नथियूं लॻनि बाक़ी छा तुंहिंजी भेण जूं टंगूं लोहजूं आहिनि हा ॿुधाए न चरा वो मां जॾहिं पट ते गांव आहे कोन पोइ माण्हू खपाए न था जेकॾहिं माल खपायूं त तूं घर जे गुज़र सफ़र लाइ शहर मशीन त कमाइण जे लाइ वेंदे जेकॾहिं तूं वसाए सां शहर कमाइण जे लाइ वञी त पोइ असां माल खपाए था छॾियूं ना बा शहर वॾो राकास आहे केरु थो वञे कमाइण जे लाइ बा शहर न तूं वञी पोइ त तोखे माल चारणो पवंदो इन भागो न माल सां वेंदो
न शहर कमाइण जे लाइ वेंदो, सॼो ॾींहुं हिते घर में मुफ़्त जा टुकर पियो चॿाड़ींदो। अहिड़ा न भागा ॼमंदा वस वरी दौड़जी थींदी। मां वेंदुसि मारन अब्बा, वेंदुसि, पर हाणे त मुंहिंजी पतर छॾियो। जेकॾहिं बिस्मिल्लाह करे माल सां गॾु वञी थो त पोइ एॾी गप छो थो करी? ओदी मां त मारन वञा, पर इहो अमार पिट पियो चले न। तो सही सही सुञातो बाजी मां। हाय चुपड़ी करे सुम, तो सही सही सुञातो, मां बि तोखे सुञाणा थी। हाणे ढकिजे रो मां तो सुम्हा मत वरी मुंहिंजो पासो वरतो अथई लाहे खल। मुजेरी तो मूंखे ॿुधायो कोन त दुबे जा पैसा घणा थिया? ऑफिसर कमाल तो करी, हाणे मां तोखां दुबे जा पैसा वठंदुसि। इहा ॻाल्हि ग़लति आहे मुजेरी। शर्त इहो हुयो त जेको हाराईंदो उहो ई दुंबो खाराईंदो। कीअं टिबा, इहा ॻाल्हि सही आहे न? ऑफिसर ॻाल्हि त थियल, पर पाण ॼाणियो मां कुझु बि न चवंदुसि। टिबा तोखे हक़ जी ॻाल्हि करणी आहे। हारायो मूं ऐं पैसा वरी मुजेरी भरे, तोखे हक़ जी ॻाल्हि करणी आहे। इहा नाइंसाफ़ी थियण मां कॾहिं बि कोन ॾींदुसि। जे हक़ जी ॻाल्हि कजे, तव्हां महिमान आहियो, असांजो रवाज़ न आहे त महिमान खां ख़र्च कराइजे। इहा अलॻि ॻाल्हि आहे त तव्हां महिमान खां पैसा ख़र्च न आहियो कराईंदा, पर हीअ त शर्त जी ॻाल्हि आहे न। पोइ जॾहिं मूं हारायो आहे त मुजेरी खे पैसा मां भरे ॾींदुसि न। जे हक़ी ॻाल्हि पुछी न त बाबा तो ॼाणी वाणी मूंखे कटरायो आहे, न त मुंहिंजी गाॾीअ में एतिरो दम ई कोन हो जो तुंहिंजी गाॾी खां खटे। उनजो मक़सदु त तव्हां पैसा न वठंदो, हा न मुजेरी? वठंदुसि बाबा, छो न वठंदुसि? जेकॾहिं मूंखे ज़रूरत पइजी वई त तव्हां भाइरनि खां मदद वठंदुसि, ॿियो कंहिंखां वठंदुसि। बाक़ी ॻाल्हि ॿुधाई सही सिधी, हिन महिल मां तोखां हिकु टको बि कोन वठंदुसि। हा, इहा सरासर नाइंसाफ़ी चइबी। मां छा थो करे सघां? ऑफिसर तव्हां ॾिना छा मुजरी ॾिना? ॻाल्हि त साॻी आहे। हा जानू, तो हक़ जी ॻाल्हि कई आहे। छॾ मुजेरी, जानू तुंहिंजो पासो वरितो आहे, हिन हक़ जी ॻाल्हि किथे कई आहे? चरा काॾे गुत जोणी वे वे वांदो त आया त हिते भई खटो च न जा। वांदो आई न, तुंहिंजे लाइ मूं कमु ताड़ियो आहे। छा ॿुधी? इहो त तूं मुंहिंजे मथां भलो थो करी। भाॼाई जेकॾहिं को कमु न आहे त पोइ ॿियो मां छा कयां? भला हीअं कयां, खॾूं खोटियां थो, उन्हनि खे खणी वरी पूरियां थो, हा न? तूं खॾूं न खोट न पूर। मां चवां थो तोखे रिढूं ई बकरियूं वठी ॾियां, तूं चार। वाड़े अदा वाह, हेॾो सारो काच में डुकार लॻो पियो आहे, माण्हू पिया था माल खपाइनि, तूं सियाणे मूंखे रिढूं ऐं ॿकरियूं वठी ॾींदे, उहे मां चारींदुसि। यर छोरा मां चवां थो त हिन महिल माल सस्तो मिलंदो। छा ॿुधी? ॿ टे रुपया टरियल आहिनि, सम्झी? माल वठंदासीं, ईअं त वधी पवंदो, रखियल पैसा कोन वधंदा। खड़बिल मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मोर सही थो चवे। अजायो माल वठी करे ग़लती न कर। जे डुकार वधी वियो त पोइ माल जो छा कंदासीं? उन्हनि खां वञी पुछ जंहिं वटि माल आहे उन्हनि जो गुज़र कीअं थो थिए। जे वस न थियो, न को गाह साओ थींदो, न तीलो साओ थींदो, पोइ माल जो छा थींदो? छा खाईंदो माल? माल तो वठे। कज़ी तो में थुप दिमाग़ कोन्हे को। मां वरी छोरे खे पास आया पियो। दी हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं माल वठंदे जे वस न थियो ऐं उहो माल असां खपाईंदासीं त अधु मुलो वेंदो। हाणे ॿुध, वस थियण ॾे, पोइ तुंहिंजी सप आहे, वठी ॾिजासीं 2-3 रिढूं। वेदा यार भाॼो फ़ैसिलो करे छॾियो, हाणे भला पोइ मां वञा? वे ॿुध, तोखे हट खोली या छा सम्झी? छा थियो अथई? हर को सौदो ओधर ते खणी वेंदो, मला ॿुधाए कंहिंसां फिटाईंदासीं? हाणे ॾिस न, जे ओधर न ॾींदासीं त हर को मुंहुं ख़राबु कंदो।
जे अगरि उगाड़ींदासीं त तब मुंहुं ख़राबु कंदो आहियूं त ॿिन्हिनि पासनि खां वेल में। ओदा तूं वञ मूं तौबा कई वञी थुकूं का तूं बि का ऐं फ़िलहालु कोन था सोचूं बसि सुभाणे मां बि जोत खपायां थो पोइ जॾहिं ॾिठोसीं तॾहिं कारोबार खोलींदासीं। वदा पोइ ठीकु आहे मां हलांव थो। वञ दा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, तो वटि बि 2 टे रुपया अचनि था न त पोइ ख़ारिश थी पए चिट करण जी। 2 टे ॾींहं सब्र कर, ॾिसूं था छा फ़ैसिलो थो बीहे, हिते रहूं था या हितां लॾूं था, पोइ को फ़ैसिलो कजांइ। छा ॿुधी मालिक बि ढकिया आहिनि त पोइ ढकड़ी छो न ढके भला। ॾींहों ॾींहुं हालात वञनि था बिगड़ंदा, माण्हुनि में त वञे थी लालच जी लोभ वधंदी। ईअं था गॾु कनि माल ॼण क़यामत जा तॾा वेड़ींदा। अम्मा असां टिनिनि मां कंहिंसां थी ॻाल्हायूं? हिन दुनिया में त ॼण पको पह कयो अथनि रहण जो। वधाई असां सां न आहे, काकीअ जे लाइ कंहिं ते ॾमरी पई आहे। पंहिंजो पाण सां वेठी थी ॻाल्हायां, भला ॿियनि जाए बि मां छो गाड़ींदसि। जॾहिं त मालिक बि ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके। मां केरु थींदी आहियां, ख़ाली ढकणी। माण्हू अची मरण जी बिक ते बीठा आहिनि, मरण खां धीअ जी पोता आहिनि, पोइ बि लालच लोभ छॾनि कोन था। चवनि था ही बि मुंहिंजो, ही बि मुंहिंजो, ही बि मुंहिंजो, ॼण मार पइनि कबर में खणी वेंदा। मूंखे त इहा सम्झ में कोन थी अचे त इहा इंसान लालच छॾे छो नथो। अम्मा पोइ लालच खे खणी लत हणनि, एतिरो सवलो कमु न आहे अम्मा। माण्हू साह त ॾेई थो सघे पर लालच खे त नथो हणी सघे। जेकॾहिं एॾी लालच सोली हुजे हा न छॾण त माण्हू एतिरा ख्वार ख़राब थियनि ई कोन। टके टके खां माण्हू असली छिता थी पिया आहिनि। लालच त छॾनी कोन था, हिक ॿिए खे मारण खां तयारु वेठा आहिनि। तोबा तोबा, इन लालच त सॼे मुल्क जो मोकारो करे छॾियो आहे। मां फुफी तुंहिंजो लालच करण खॾ में, बाक़ी ॿिया ॼाणनि ॿियनि जा कम ॼाणनि। काकी भला पाटुड़नि जो मसइलो थियो आहे छा? बसि मां छा कयां, इन मोए ठिकर जे का बि माण्हू चिता थी था पवनि। मां त खणी लालच छॾियां, पर ॿियनि खे ॾिसी करे वरी बि मुंहिंजो रूह हिरके थो त फलाणी केतिरा ठिकर हथ कई वेठी आहे, फलाणी केतिरा ठिकर हथ कई वेठी आहे, ॼण कबर ॾे खणी वेंदासीं। इन्हीअ करे त इहो ज़िद वञे थो वधंदो, लालच घटि थिए ई कान थी। जॾहिं मां ॿियनि जा एबो भाड़ींदसि न त दंग रहिजी वेंदो। जॾहिं मालिक बि ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके। अबा मूंखे बि पाण वारी फटी सेखार, मां बि मुक़ाबिलो कंदुसि। मता मुझेरी मता ने के सेखारी हणी पंहिंजी टंगू भञी वेही रहे। हल बार फटफटी सिखंदो। मां उठ खे त भॼाए वञा थो, पोइ फटफटीअ खे भॼाइण में छा आहे। तूं दुआ करे छॾ, बेड़ा पार थी वेंदा। लोला अरे बाबा उठ, हिन में फ़र्क़ु आहे। उठ साह वारो आहे ऐं हीअ बेसाही। अबा पैसा ई आहे त अञा भलो, उठ त कॾहिं कॾहिं उछल ॾेई ॿुट ॾेई विझंदो आहे। हीअ बेसाही आहे, ॿुट थोरी वेंदी। भला ॻाल्हि त ॿुध, तोखे टंगू भञाइण जो शौक़ु थियो आहे छा? मूंखे त ईअं थो लॻे त लोलो पंहिंजा हड गुड भञाइण जे चकर में आहे। अबा कोन था हड गुड भॼनि, पर जे भॼी बि पिया त हू काको चिॿो चिॿो टिॿो टिॿो वेठो आहे। अबा हक लक पियसि, भॻो ईंदो कच्छ में छॿो खणी। अरे उहो त वेठो आहे, पर पोइ तुंहिंजूं रड़ियूं केरु ॿुधंदो। अबा मां को ऑफिसर वांगुरु ड्रजनूं थो रही आहियां जो दामूं रड़ियूं कोकूं कंदुसि। दिलेरा खां पा दिलेरा खां शीरा वांगे। पोइ छोरा जेकॾहिं इहा हड गुड भॼी पई पोइ सोलो कोन छोड़ंदई। हुन वेचारे ऑफिसर जूं रड़ियूं त पूरे वेड़े में पियो ॿुधण अचनि ऐं तुंहिंजूं रड़ियूं त पूरे देह में पियो ॿुधण में ईंदियूं। मां हड गुड कोन भञाराईंदुसि। अबा कोन भञाराईंदुसि, मूंखे फटफटी सेखार। जेकॾहिं नथो मुड़ी न त पोइ भांडे ते बीठी अथई। अरे काहे वञ। अबा ईअं कीअं सिखी सघंदुसि जेसीं ताईं तूं न मूंखे सेखारींदे। हाणे तूं ईअं कर जो वञी ऑफिसर खे चओ उहो तोखे सेखारे। नको इहा डाई न ॾिस, न त हिन ऑफिसर जो रत ई सुकाए छॾींदई। मां ऑफिसर खे वरी कहिड़ो कमु आहे? सॼो ॾींहुं ओताक में वांदो त वेठो आहे, वेठो ओताक जूं वाॾणियूं धरियूं करे। मूंखे गाॾी त सेखारींदो,
ॿियो वरी कहिड़ी खाटी थो खणायांसि या खूह थो वढायांसि। हाणे वधी गई अखी न हण, वञी चईसि जेकॾहिं तोखे गाॾी सेखारणु चाहे थो त पोइ फटफटी खे काहे वञ। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻु तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।